चंडो आदमला ॻोठ सचेर वरिया में पीपी अॻवान ताज मोहम्मद वरिया पारां सिंध जो पहिरियों उठ पखियुनि जो फार्म काम कयो वियो, जंहिंजो इफ़्तिताह सूबाई वज़ीर लाइव स्टॉक एंड फिशरीज़ अब्दुल बारी पिताफ़ी कयो। हिन मौक़े ते सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी जी सदारत में लाइव स्टॉक बाबति सेमिनार बि थियो, जंहिंमें आबादगारनि माहिरनि शाफ़िन खाते जे अमलदारनि शिरकत कई। पाकिस्तान ऑस्ट्रिच एसोसिएशन जे सदर राजा ताहिर लतीफ़, ताज मोहम्मद वरिया, मोहम्मद हनीफ लेखक नवाज़ कुंभर ऐं ॿियनि लाइव स्टॉक सां लाॻापियल मसइला पेश कंदे चयो त उठ पखियुनि खे सरकारी तौर ते लाइव स्टॉक में शामिल करे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। हिन मौक़े ते सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी ॻाल्हाईंदे चयो त सिंध लाइव स्टॉक खाते खे माज़ी में गैर अहम बणायो वियो। हुन ऐलान कयो त असीं उठ पखी खे लाइव स्टॉक खाते में आणे जो नोटिफिकेशन जारी किया है। हुन पखी जा जेकॾहिं फार्म काम किया वञनि त सिंध हुकूमत हर सहूलियत मुहैया कंदी। हुन चयो त ईंदड़ बजट में असीं सिंध जे हर ज़िले में लाइव स्टॉक कॉम्प्लेक्स ऐं तालकी सतह ते जानवरनि जूं तालकी अस्पतालूं क़ाइमु कंदासीं। हुन टंडो आदम में लाइव स्टॉक कॉम्प्लेक्स जुड़ाइण जो पिणु ऐलान कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।